सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण एक्साइज़ खाते जे नारकोटिक्स कंट्रोल विंग जे ऑफिसरनि खे मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में तेज़ी आणण ऐं सॼी सिंध मां मंशियात जी लानत जो ख़ात्मो आणण लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि। कराचीअ में डायरेक्टर जनरल एक्साइज़ जी ऑफिस में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में डीजी एक्साइज़ नारकोटिक्स कंट्रोल उस्मान गनी सिद्दीकी ऐं नारकोटिक्स कंट्रोल विंग जे ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त एक्साइज़ खाते में सुधारा आंदा पिया वञनि। सिंध जे महसूलात ऐं आबकारी वारे वज़ीर चयो त मंशियात ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में तेज़ी आंदी वञे। सिंध सरकार मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयुनि लाइ समूरा वसीला ऐं सहूलतूं क़तब आणींदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पुलिस रेंजर्स ऐं ॿिया खाता बि मंशियात जे ख़ात्मे लाइ कार्रवाइयुनि में एक्साइज़ खाते जे नारकोटिक्स कंट्रोल विंग जी मदद लाइ हर वक़्तु तयारु रहंदा। सीनियर वज़ीर चयो त मंशियात बाबति सिंध सरकार जी पॉलिसी ज़ीरो टॉलरेंस ते ॿधल आहे। मंशियात जे मामले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त मंशियात फरोश क़ौम जा दुश्मन आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ संजीदगीअ सां असराइतो कमु करण जी ज़रूरत आहे।